असांजूं ॿई रेसिपीज़ ऑलमोस्ट चिकन कोफ्ता त बिल्कुलु डन आहे। लौकी जो रायतो ब्रेक खां अॻु में असां बॉइल पाणीअ में कद्दूकश लौकी ऐड कईसीं ऐं हाणे तव्हां ॾिसी सघो था त मां हुन जी जेका लौकी आहे उनखे छाणीअ में ऐड करे उनजो जेतिरो बि पाणी हुयो उहो स्क्वीज़ कयोसीं ऐं इहा बॉइल थियल ऐं लौकी जेका आहे सा असां ऐड था कयूं पंहिंजे हिन धोरे में। ऐं हिकिड़ो केजी असां वटि लौकी हुई स्क्वीज़ थी करे थोरी थी वई आहे ऐं तक़रीबन 3 पाव असां वटि आहे धोरो जंहिंमें असां ऐड था कयूं इहा लौकी। चलो जी, हिन में हली वई बॉइल थियल लौकी जंहिंमें लौकीअ जो जेको पाणी आहे उहो न आहे। अच्छा, 2-3 जवा थूम जा ऐं 2 असां हिन में ऐड कयासीं नंढड़ा सावा मिर्च, इहे हिन में हलिया विया। अच्छा, कुझु धाणा आहिनि जेके मां हिन में शामिलु कंदमि। हिकिड़ी ज़बरदस्त ख़ुशबू अचे वेंदी धाणनि जी। ऐं असां कुझु मसालो फ्राए कयो अथसीं, फ्राए करे हुनखे असां पीसियो आहे ऐं उन मसाले में आहे असां वटि ॻाढ़ा साबित मिर्च, उन में असां ऐड कयासीं ज़ीरो शामिलु कयोसीं ऐं उन सां गॾु असां उन में ऐड कयोसीं धाणा, सुका धाणा, गोल साबित ॻाढ़ा मिर्च ऐं ज़ीरो। अच्छा, 1 टेबल स्पून त मां हींअर ई शामिलु थी कयां ऐं कुझु असां ऐड कंदासीं गार्निशिंग जे वक़्तु। चलो, हे अची वियो हिन में मसालो ऐं मसालो तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ हिन में ऐड कंदव जेतिरो तव्हांखे खपे। अच्छा, लूणु अची वियो जेको लौकीअ जे लाइ धोरे जे लाइ काफ़ी हुजे। इन्हनि तमामु शयुनि खे कयूं था मिक्स। थूम ऐं उन सां गॾु सावा मिर्च ऐं हिकिड़ो रायते जो असां मसालो तयारु कयोसीं उहो मां ऐड कयो। अच्छा, सॼो मसालो मां हिन में इहो शामिलु थी कयां। हाणे असां तयारु कंदासीं इन जो हिकिड़ो ज़बरदस्त भगार में ऐड कंदासीं, छो त असां थूम शामिलु करे चुका आहियूं, वॾा ॻाढ़ा मिर्च असां ऐड करे चुका आहियूं। त हाणे असां हिन में ऐड कंदासीं कड़ी पत्तो ऐं गार्निशिंग जे लाइ जेकॾहिं तव्हां थूम जा वॾो ॻाढ़ो मिर्च शामिलु करणु चाहियो था त पोइ उहो तव्हां करे सघो था। हेॾे अची वियो ऑयल। इन ऑयल खे कंदासीं थोरो गरम। अच्छा, इन में असां शामिलु था कयूं 1-2 ॻाढ़ो मिर्च। अच्छा, थोड़ा मां शामिलु कंदमि कड़ी पत्ता, बस ख़ुशबू जे लाइ ऐं अपीयरेंस बि सुठी अचे वेंदी। चलो जी, थोड़ा अची विया इन में कड़ी पत्ता। अच्छा जी, हिकिड़ो जेका थूम आहे बसि हिकिड़ो मां हिन में शामिलु कंदमि, अगेन ख़ूबसूरती जे लाइ बसि स्लाइस में ऐड कंदासीं। ऐं जेको असांजो इहो धोरो आहे हिनखे थोरो टेस्ट बि करे ॾिसूं त भई लूणु ऐं मिर्च वग़ैरह सभु बैलेंस में आहे या न, त तव्हां एडजस्ट कयो थोरो। लूणु थोरो घटि आहे, लूणु ऐड था कयूं छो त इलाही असांजी लौकी बि हुई, वरी धोरो हुयो, पर थोरो घटि हुजे, घणो न थी वञे। कयूं था मिक्स। अच्छा, भगार जी बाहि बि बंदि थी वेंदी छो त सुठे तरीक़े सां इहो जेको भगार आहे इहो बि अची वियो। अच्छा, हाणे छा कंदासीं त इहो भगार असांजो अची वेंदो हिन रायते में, त इनखे सर्विंग प्लेटर में कढी था वठूं। बसि जेतिरो ख़ूबसूरत थो लॻे एतिरो कढंदासीं। इहो असांजो भगार
अच्छा, जेकॾहिं तव्हां हिनखे अलहदा सां सर्व था कयो त पोइ तव्हां हिनखे भगार ॾियो, ऐं जेकॾहिं तव्हां हिनखे कंहिं मानीअ या ॿोड़ सां गॾु सर्व था कयो त भगार न बि ॾींदव तो बि तमामु सुठो लॻंदो। अच्छा, थोरो जेको भगार आहे इहो ख़ूबसूरत थो लॻे त इहो हिते मां ऐड थी कयां, ऐं जेके असांजो चिकन कोफ्ता आहे उनखे बि कढी करे सर्व था कयूं। चलो जी। अच्छा, थोड़ा ऐड कंदासीं धाणा, अगेन हिकिड़ी फ्रेशनेस जे लाइ, थोड़ी ख़ूबसूरती जे लाइ थोड़ा सावा मिर्च, ऐं हाणे सर्व था कयूं चिकन कोफ्ता। हिनखे असां थोरो साइड था कयूं। अवल असां कोफ्ता कढंदासीं, उन खां बाद में हिन में ऐड कंदासीं ग्रेवी। सॉफ्ट सॉफ्ट कोफ्ता आहिनि, आराम आराम सां कोफ्ता कढंदासीं त जीअं हू टुटनि न। कुझु बि तव्हांजे ॾिसण खां ॿुधण खां रहिजी वियो आहे, कुझु तव्हांखे सम्झ में न आयो आहे, यूट्यूब ते असांजा शोज़ अपलोड थी वेंदा आहिनि, उते तव्हां वञी सघो था, शो खे ॿीहर ॾिसो, ऐं जेको बि तव्हां खां मिस थी वियो आहे तव्हां उनखे नोट डाउन कयो, ऐं जेका रेसिपी आहे उनखे फॉलो करे सघो था। ऐं मां हमेशह चवंदी आहियां तव्हां जूं के फरमाइशूं आहिनि उहे तव्हां असांखे ॿुधाए सघो था, ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी त उन्हनि खे ज़रूरु पंहिंजे शो में असां ऐड कयूं। अच्छा, हाणे कोफ्ता कढियासीं, थोड़ी ग्रेवी, ज़बरदस्त कोफ्ता बि असांजा रेडी थी विया आहिनि, ऐं उमेद आहे त अॼु जी रेसिपी बि तव्हांखे सुठी लॻी हूंदी। ट्राई ज़रूरु कजो पंहिंजे घर में। मुंहिंजी कोशिशि रही त हिकिड़ी ईज़ी रेसिपी तव्हां सां गॾु शेयर कई वञे। रेगुलर असांजा इहे मसाला हुया जेके असांजे घरनि में मौजूदु हूंदा आहिनि, उन सां गॾु ई असां हिनखे तयारु कयोसीं। जाइ आहे त हिकिड़ो ॿियो बि हिन में कोफ्तो ऐड था कयूं। चलो जी, अच्छा, थोड़ा बस ऐड कंदासीं धाणा, साइड्स थोड़ियूं क्लीन था कयूं। वक़्तु बि थी वियो आहे हाणे त तव्हां खां इजाज़त वरिती वञे। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, ऐं इंशाअल्लाह ताला न्यू फ्रेश एपिसोड सां, नई रेसिपी सां गॾु तव्हां सां थींदी मुलाक़ात। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, ऐं मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। थोड़ा बस मां हिन जे मथां सावा धाणा ऐड थी कयां, ऐं तव्हां खां इजाज़त था वठूं। इंशाअल्लाह ताला तव्हां सां थींदी मुलाक़ात। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, ऐं पंहिंजी शेफ ऐं होस्ट खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।